सब्सक्राइब कयो घंटी के बटन खे दबायो। वल्द हज़ूरबग जिले जो महाराष्ट्र है कराची जो असलगोड़ में जो राधणा मसलो असां इहो है त असांजो बनी ते चाचो कब्ज़े करण जे चक्कर में कूड़ी रजिस्ट्री करायो आहे जंहिंजो असांजो बाबे महरूम केस दाख़िल कयो मेल कोर्ट में जेको ज़ेरे समात आहे। इन्हनि बाबा जे मथां एफआईआरूं कटरायूं कूड़ियूं असांजे हारियुनि जे मथां कटरायूं कूड़ियूं ऐं अदा जे मथां कटरायूं मोहम्मद बगचूने जो जंहिंजी टेंशन में बाबा मंथ जे अंदरि डेथ करे वियो। हिन जे बावजूदि असांखे हिननि एॾो परेशान कनि उन्हनि जे मथां एफआईआरूं कूड़ियूं ऐं असांजो नाम एफआईआर में नाम मालूम ॿ ॼणा ॾिना अथनि असांखे आहे मेजर आयतुल्ला उहो उन्हनि खे इलाही घणी सपोर्ट थो करे ऐं डीसी ऑफिस वञणु तपेदारनि ॾे वञणु जेको बि आहे कूड़ी रजिस्ट्री में हिनजो सॼो हथ हो। इन जे बावजूदि इन्हनि जे मथां इन्हनि जे पुटनि जे मथां काफ़ी एफआईआर्स इन्हनि जे मथां कटियल आहिनि ऐं इन्हनि जे घरनि जे मथां रांधण जे मथां इन्हनि सफ़ा ज़ुल्म करे रखी छॾियो आहे। बाबा जी वफ़ात खां पोइ जंहिं महिल बाबा वसियत करे वियो त बाबा जो मुंहुं न ॾिसण जो इहे आया हदीद में उनजे बावजूदि ॾिसण ॾिनोसीं त मस्जिद जो 15 सालनि जो मां हारी आहियां हिननि जो है न। ही पाण में कुझु बि आहे असांजे ज़मीन ते कौदे करण जे करे मूंखे धमकियूं हार को न कयो छॾे वञो मारींदासूं ऐं टप न ॾींदासूं राधण को लॾाईंदासूं हीअं कंदासूं ऐं जेको कुझु आहे तव्हां केरु बि नथो ॿुधे एसएचओ राधण बि नथी ॿुधे मेयर बि नथी ॿुधे किथे बि मुंहिंजी का बि सपोर्ट केरु बि नथो करे। चङा बिरादरियूं हे हो भॼी करे चए थो तूं ज़मीन छॾे वञ पोख सुठी उन खां बावजूदि पोइ असां आया आहियूं ज़मानतूं करायूं अथऊं। कल्ह मेजर आयतुल्ला जूने जो राधण में दाख़िल थियो आहे हुन असांखे धमकियूं ॾिनियूं आहिनि मां तव्हांजो सॼो घर बर्बाद कंदुसि तव्हांजो बचो तव्हांजो नसुल न छॾींदुसि तव्हांखे दहशतगर्द ॼाणाए छॾींदुसि मां आर्मी जो माण्हू तव्हां मूंखे छा करे सघंदव। कल्ह दाख़िल थियो आहे अॼु दादू में बि असां सां गॾु हुयो असां सां वॾियूं हिननि नाजाइज़ूं कयूं आहिनि असांखे खाइण जे लाइ घर में अटो बि कोन्हे को असां हिननि जा मसला कयूं जा असां मज़ूरी कयूं असां तगाड़ी खणूं मज़ूरी कंदा आहियूं मज़ूरी करे खाईंदा आहियूं ज़मीन हज़ूर बख़्श थी आहे हे अॼु असांखे 15 असांखे खाइण जे लाइ मानी घर पाणे रवाज असांजा बचा परेशान आहिनि असांखे वॾो परेशान कयो आहे असांखे महिरबानी कयो। असां दादू एसपी खे बिना बुटो सरदारी खे असां मिनत राखियूं असांजी मालिकी कयो न त असां पाण खे ॿाहिरि ईंदासीं का त झाड़ींदासीं मरूं वञी छा कयूं असांजो जीअण आराम करे छॾियो आहे। इमदाद जे पुटु आयतुल्ला जूने जो मेजर आर्मी में मां बाजवा साहब खे हथ ॿधी अपील थो कयां त पहिरीं ईअं न करे अहिड़ो ज़ुल्म न कयो असां सोचे की तूं भर्ती थो करी त उन्हनि जे घर वारनि खे लसण थो ॾी माण्हू मारण जा असांजो शुगर जो मरीज़ आहे कोड़ो आहे असांजी हेल्प ज़मीन घणी आहे पंहिंजी असांजो सॻो चाचो हुनखे ख़बर ई पई आहे नाले कंहिंजी बि न आहे त संदारो मोजिस नाज़रीन दादू मामा